महजूर मंसूर अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां करोड़ रहमत अमीन नाज़िल फरमाए। अजीब इंसान हो उन्हनि जा बि हथ अखर मां वटि मौजूद आहिनि जेके मूंखे ख़त लिखंदा जॾहिं मूंखे ॿुधो उन खां पोइ उन्हनि जो बि अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। साईं जे वफ़ात खां पोइ संदन पुटु अब्दुल रहमान नाले प्रोफेसर आहे, उहो 100 शेर बुक में लिखी ॻोल्हे ॻोल्हे ते मुंहिंजो ॻोठु पहुतो। उहो 100 शेर मौलाना मंसूर जा लिखी करे पहुतो। उन्हनि में हिकिड़ो पंहिंजो खे माना 100 हिकु उहो हिकु वरी में पंहिंजो बि लिखियो माना 100 मौलाना जा हिकिड़ो शेर पंहिंजो। उन में लिखई अबे सां मां अस्पताल में गॾु हुउसि जॾहिं अबे जी आख़िरी बीमारी हुई जंहिंमें जेको मर्दुल मौत चवंदा जंहिंमें साईं जी वफ़ात कई। जेको मूंखे साईं जन वफ़ात यानी वसियतूं कई वफ़ात खां अॻु में उहो शाइरीअ जी मुंहिंजे लाइ उन बुक ते नोट लिखियो अथई कि मूंखे शाइरीअ जे लाइ वसियत कयूं त मुंहिंजी शाइरी कंहिं बि नमूने सां इमदाद फुलकोटे वटि पुॼाइजो, छो त उहो ई मुंहिंजी शाइरीअ खे सही चवंदो आहे। इहो हुन जा मोहतरम अब्दुल रहमान प्रोफेसर साहब उन नोट हयो आहे। चई जॾहिं इमदाद खे ॿुधो तॾहिं ॾाढी ख़ुशी थियनि ऐं पोइ ईअं फरमाईंदा त मुंहिंजे शाइरी खे काश तूं सम्झी करे ॻाए उहो इमदाद फुलकोटो आहे। इहो हुन में नोट लिखियो आहे। मां पंहिंजी वॾाई नथो बयानु कयां, फ़ख्र नथो कयां त अलाह जी नेमत थो तव्हांखे ॿुधायां त इन्हनि माण्हुनि सां को तालुक़ु कोन्हे, पर पोइ बि हुननि जे ज़बान खां हुननि जे कलम खां अहिड़ा लफ़्ज़ आया। उन्हनि छा चयो मौलाना चांडी साहब जे वफ़ात ते काश मुंहिंजो गलो पूरी तरह उन सूरत सां साथ न ॾींदो, पर पोइ बि मां थोरो अॼु दारुल बका चांडियो रवानो थी वयो। हाय दारुल बका चांडियो रवानो थी वयो। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़ा जो बस बहानो थी वयो। हाय दारुल बका चांडियो रवानो थी वयो। हाय दारुल बका चांडियो रवानो थी वयो। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़ा जो बस बहानो थी वयो। हाय दारुल बका चांडियो रवानो थी वयो। पाण नाही गर्च अॼु तौहीद वारन में मगर पाण नाही गर्च अॼु तौहीद वारन में मगर शेर उन जो ॼण त जन्नत जो बयानो थी वयो। शेर उन जो ॼण त जन्नत जो बयानो थी वयो। हाय अॼु दारुल बका चांडियो रवानो थी वयो। मंतिकी ऐं फ़लसफ़ी तफ़सीर दा हो खुश बयां। मंतिकी ऐं फ़लसफ़ी तफ़सीर दा हो खुश बयां। जंहिं ॿुधो उन जे महबत जो निशानो थी वयो। जंहिं ॿुधो उन जे महबत जो निशानो थी वयो।
शिरक वारा शिरकंदा उन जे पाछे खां परे शिरक वारा शिरकंदा उन जे पाछे खां परे वियो लॾे अॼु बिदअतनि जो शादमानो थी वियो वियो लॾे अॼु बिदअतनि जो शादमानो थी वियो अब्द पंहिंजे लाइ या अल्लाह ही हो को हलाए अब्द पंहिंजे लाइ या अल्लाह ही हो को हलाए जन्नतुल फिरदौस में दाखिल फुलानो थी वियो अब्द पंहिंजे लाइ या अल्लाह ही हो को हलाए जन्नतुल फिरदौस में दाखिल फुलानो थी वियो दर सफर पहुती खबर थियो गमज़दा अब्दुल गनी दर सफर पहुती खबर थियो गमज़दा अब्दुल गनी मरसियो मंसूर जो ताज़ो तरानो थी वियो हाय दारुल बका चांडियो रवानो थी वियो।